अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टुडेज़ टॉक सां गॾु मां आहियां मारवी। नाज़रीन, जमहूरी निज़ाम में इख्तियारनि जी हेठी सतह ताईं मुंतक़िली हिकु अहम हिकमत अमली हुजे थी, जंहिंमें आम माण्हू जेको आहे उहो बि उन में हिसो वठे थो। आर्टिकल 140A जे तहत इहो चयल आहे त सूबा पंहिंजा जेके मकानी इदारा आहिनि उहे ठाहींदा ऐं पंहिंजो लोकल गवर्नमेंट सिस्टम जोड़ींदा। पर हिन वक़्तु असां वटि छा जेके मकानी इदारा आहिनि उहे पंहिंजो कमु पूरो करे रहिया आहिनि, जंहिंमें सफ़ाई सुथराईअ जो कमु अची वञे थो। उहे घुरिजूं आवाम जूं पूरियूं करे रहिया आहिनि या न करे रहिया आहिनि। हिन वक़्तु चूंडूं बि हली रहियूं आहिनि, शुरू थियण वारियूं आहिनि, पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु मूंसां स्टूडियो में मौजूदु आहिनि फैज़ साहिब जन, पाण उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। सर भलीकार चवां थी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। फैज़ साहिब, ॻाल्हाइण जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं, पर पाण हिकिड़ो नंढिड़ो पैकेज ठाहियो आहे, पाण पैकेज ॾिसूं था, पोइ वापसि अचूं था। नाज़रीन, ॾिसूं था हे पैकेज। मकानी इदारनि जो कमु आवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु आहे। मकानी इदारनि जो मुख्य कमु शहरनि तोड़े ॻोठनि में रस्तनि ऐं घिटियुनि जो ॼार विछाइणु ऐं मरमत करणु, सफ़ाई सुथराईअ जो बंदोबस्तु करे कचिरे खे ठिकाणे लॻाइणु, पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करणु, रस्तनि ऐं घिटियुनि ते रोशनीअ जो इंतज़ाम करणु, वण पोखणु, पार्क ऐं बाग़ीचा जोड़ाइणु वग़ैरह आहे। शहर या फुटपाथनि तां कब्ज़ा या हद दख़लियूं हटाए बुनियादी सिहत लाइब्रेरियूं क़ाइमु करणु, मार्केट कमेटियूं जोड़णु, आम वहापे जे अघनि ते नज़र रखणु, खाधे वारनि शयुनि में मिलावट खे रोकण लाइ उपाउ वठण बि मकानी इदारनि वारे खाते जूं ज़िम्मेवारियूं आहिनि। मकानी इदारनि जे चूंडियल नुमाइंदनि हिन भेरे बि पंहिंजो मुदो पूरो कयो, पर अवाम जा मसइला उहे ई रहिया। न पीअण जे साफ़ पाणीअ जो मसइलो हल थियो, न ई शहर में सफ़ाई सुथराईअ जो बंदोबस्तु थियो। हाणे बि जेकॾहिं कंहिं शहर में रुगो वसकारो थिए थो त शहर पाणीअ जे तलाउनि जो मंज़र पेश कनि था, गंदे पाणीअ जे निकाल जा नाला उल्टा वहण शुरू कनि था। एतिरे क़दुरु जो केतिरनि ई इलाइक़नि में गंदो पाणी घरनि में दाख़िल थी वञे थो। बरसाति खां पोइ गंदो पाणी केतिरनि ई ॾींहंनि ताईं बीठल रहे थो, जंहिं करे केतिरियूं ई बीमारियूं पखिड़जनि थियूं। अवाम खे ज़िंदगी जी बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवार आहे, पर कुझु असां शहरनि जूं बि ज़िम्मेवारियूं आहिनि, जंहिंखे बि पंहिंजे शहरनि ऐं ॻोठनि खे साफ़ सुथरो रखणु ऐं अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। नाज़रीन, तव्हां पैकेज ॾिठो, फैज़ साहिब तव्हां बि पैकेज ॾिठो। फैज़ साहिब, असां वटि जेको लोकल गवर्नमेंट जो सिस्टम आहे, सभ खां पहिरीं तव्हां इहो ॿुधाइजो त उन्हनि जो बुनियादी कमु कहिड़ो आहे। थैंक यू मिस मारवी। जीअं त असां वटि मकानी इदारनि जूं चूंडूं बि जेके आहिनि उहे एक्सपेक्टेड आहिनि कुझु ॾींहंनि खां पोइ। असांखे इहो थोरो सम्झणु घुरिजे त जेको मकानी चूंडूं आहिनि या इहो जेको मकानी सिस्टम आहे असां वटि, उहो आहे बेसिकली असां वटि जेको बुनियादी जमहूरी निज़ाम आहे न, इहो मकानी निज़ाम जेको उहो सम्झो वेंदो आहे। जीअं हुकूमत हलाइण जे लाइ हिकिड़ो तव्हांजो फेडरल गवर्नमेंट हूंदी आहे, प्रोविंशियल गवर्नमेंट हूंदी आहे, ऐं उन खां पोइ तव्हांजो जेको आहे सो हेठी जेका सतह आहे उहा तव्हांजी लोकल गवर्नमेंट आहे। त मां सम्झां थो लोकल गवर्नमेंट जो तमामु वॾो हिकिड़ो अहम हिकिड़ो किरदारु हुजे थो। ऐं असां वटि जेकॾहिं असां जमहूरियत लोकल गवर्नमेंट जे बग़ैर मुंहिंजे ख़्याल में नामुमकिन आहे, छाकाणि त जमहूरियत जो मक़सदु इहो आहे त हेठे सतह ताईं जेके तव्हांजा अख़्तियारात आहिनि उहे हेठे सतह ताईं मुंतक़िल थियनि ऐं माण्हुनि जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे उन्हनि जे डोर स्टेप ते दरवाज़े ते हल थियनि। हाणे असांखे जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क जी जमहूरी सिस्टम खे जेकॾहिं दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां कंपेयर कयूं त असां वटि जेको असांजो मकानी निज़ाम आहे, जंहिंखे असां लोकल गवर्नमेंट चऊं था, जंहिंजा हींअर हाणे इलेक्शन्स थियनि पिया, इन खे मां जेकॾहिं सिर्फ़ु इहो चवां त इहो ऑटोमेटेड टेलर मशीन, जंहिंखे असां ATM चऊं था, इहो सियासतदाननि जो हींअर जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जे लाइ ही जेके बल्दियाती असां वटि जेको इलेक्शन्स थियनि पिया, उहे जेके माण्हू चूंडिजी ईंदा, इन जो सिर्फ़ु ई सिर्फ़ु मक़सदु इहो ई आहे त उहे असांजा ATMs हूंदा। उहे उतां जा MPA MNA उतां जा जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, जेके इन्फ्लुएंशियल्स आहिनि, उहे उन्हनि जे लाइ एज़ अ ATM जो रोल अदा कंदा। इहो चवणु चाहियो था त जेको फंड अचे थो उहो इस्तेमालु न पियो थिए। ॾिसो, असां वटि जेकॾहिं मां पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि कयां, जेको मुंहिंजो ॻोठु आहे, अबाणो ॻोठु आहे, मां सम्झां थो 30-35 सालनि खां जेकॾहिं मां रिकॉल कयां त मां अॼु बि जॾहिं ॻोठु वेंदो आहे त मूंखे हिकिड़ो जेको पथर हूंदो आहे उहो बि किथे हिकिड़ी सिर जेका हूंदी आहे न, उहा बि उन ॻोठ में मूंखे लॻल नज़र न ईंदी आहे। तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त असांजो जो ॻोठु आहे उहो हिकिड़े असांजो वारहि शहर आहे, उन जे बिल्कुलु वेझो आहे, मेन रोड ते आहे। जॾहिं असांजे माना असां एतिरा पढ़ियल लिखियल एतिरनि पोज़ीशन्स ते वॾनि शहरनि में रहूं था,
इहे सॼा सियासतदान असांखे बि सुञाणनि था। उन जे बावजूदि जेकॾहिं असांजे इलाइक़नि जो इहो हाल आहे, असांजे ॻोठनि जो इहो हाल आहे, त बाक़ी शहरनि जो त इलाही आहे। मूंखे असल में मारवी असल में ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो त असां ॾाढा अॼुकल्ह एक्साइटेड आहिनि असांजा माण्हू त भई बल्दियाती इलेक्शन्स थियनि पियूं, ऐं एतिरा त मुंहिंजे ख़्याल में शायदि जेके जनरल इलेक्शन्स आहिनि उन्हनि में बि माण्हू एतिरा एक्साइटेड कोन हूंदा आहिनि। सवाल आहे त बल्दियाती इलेक्शन्स त काफ़ी टाइम खां वठी थींदियूं पियूं अचनि, पर तव्हां इहो सम्झो था त छा हुन में का नवाण आई आहे, या साॻा उहे माण्हू इलेक्ट थी करे अचनि था, या असां वटि जेको माण्हुनि जो रवैयो आहे उहो बि पहिरियां जे माण्हुनि जहिड़ो आहे बनिस्बत जीअं पहिरियों हुयो? ॾिसो मारवी, मां त मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे, ऐं मां छाकाणि हीअ जेको मकानी चूंडूं आहिनि हिन जो हिकिड़ो टेन्योर हूंदो आहे 4 years जे लाइ, ठीकु आहे, 4 सालनि जे लाइ चूंडिजी ईंदा आहिनि। उन में इहो आहे त जेको बि उतां जे यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे उन खे उहो जेको आहे सो जेकॾहिं पंधु हुयो त उहो मुंहिंजे ख़्याल में रीवो गाॾी ते पहुचंदो। जेकॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन आहे उहो जेकॾहिं उन वटि रीवो ई त हाणे उन वटि का ZX एॾी वॾी गाॾी। असल में मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो आहे त असां वटि इहे जेके जेको हिकिड़ो जमहूरी निज़ाम आहे, असांजे मुल्क में जमहूरी निज़ाम जेको आहे न माण्हुनि जे लाइ लाभाइतो न आहे। जमहूरी निज़ाम त ॾाढो सुठो आहे, उन में इहो आहे त असांजा जेके बि बुनियादी मसइला आहिनि उहे असांजा जेको रियासत जो कानून आहे उन जे मुताबिक़ असांजा हर माण्हू जा जेके सिहत जा मसइला हुजनि, उन जे तालीम जा मसइला हुजनि, उन जे सफ़ाई सुथराई जा मसइला हुजनि, उन जे लाइ मतिलबु हिकिड़ो ज़िंदगी जे लाइ जेको कम्फर्ट ज़ोन आहे, उहे पार्क्स हुजनि, उहे नालियुनि जी सफ़ाई हुजे, रोड हुजनि, वणकारी हुजे, बाग़ हुजनि, तइलीमी जेको आहे सो सरगर्मी हुजनि, उहो सॼो उतां जी जेका लोकल गवर्नमेंट आहे उन जी ज़िमेदारी में शामिल आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो लोकल गवर्नमेंट जो चूंडियल यूनियन काउंसिल जो चेयरमैन, टाउन कमेटी जो चेयरमैन, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन उहो हुते सर्व करे थो माण्हुनि खे? कोन था कनि। सिर्फ़ु उन्हनि जो मक़सदु इहो आहे त हू चूंडिजी अची करे पोइ उन्हनि खे इहो आहे त भई 4 सालनि में जेके असांखे पैसा मिलणा आहिनि उहे पैसा जेके आहिनि किथे किथे असांखे उहे पैसा विराइणा आहिनि, बसि इहो ई हुनजो मक़सदु आहे। इन सभ में तव्हां अवाम जो जेको आहे उहो कहिड़ो रद्द अमल ॾिसो था, उहे कीअं इन शइ खे, छा उन्हनि जी का इन्वॉल्वमेंट आहे? ॾिसो हिन दफ़े मूंखे सिर्फ़ु एतिरो मां ॾिठो आहे त असां वटि नौजवान ख़ासि तौर ते उहे आज़ादु उम्मीदवार जे तौर ते बि बीठा आहिनि, त इहा हिकिड़ी मूंखे नवाण नज़र आई आहे। पर जेको मां सम्झां थो जेके असां वटि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, असां पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कयूं, हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वॾो स्टेक आहे, उन्हनि खे बि इहो घुरिजे त उतां जा जेके मक़ामी सतह ते जेके माण्हू उतां जा सोशल एक्टिविस्ट आहिनि, जेके माण्हू वाक़ई कमु करणु चाहिनि था, पढ़ियल लिखियल माण्हू, उन्हनि खे आणिजे न। मां मतिलबु इहो आहे त काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन जी मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे, उतां जा जेके मक़ामी वॾेरा आहिनि उन्हनि खे जेको आहे हीअ भई फ़लाणो मीर आहे हितां जो, इन खे यूनियन काउंसिल जो चेयरमैन करिणो आहे, हीअ फ़लाणो वॾेरो आहे उन खे उतां जो चेयरमैन करिणो आहे। मतिलबु सॼो जेका बि सिलेक्शन थी आहे उहा थी आहे मेरिट जी लताड़ आहे। उते सिर्फ़ु पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे त कहिड़ो माण्हू असांजे जेको आहे सो असांखे असांजे हा में हा मिलाईंदो, ऐं कहिड़ो माण्हू असांखे सुभाणे एज़ अ ATM जे तौर ते परफॉर्म कंदो। त हाणे इहा जेकॾहिं सूरत हाल हूंदी त मां सम्झां थो त पोइ इहा ज़्यादती आहे। मां इन करे जेकॾहिं मां बि मूंखे मां अॼु बि मां सोचियां पोइ मां जेकॾहिं असां वटि जेको लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे उहो त ॾाढो बहितरीनु सिस्टम आहे। जेकॾहिं तव्हां उन में जेके उन जा जेके तव्हां पढ़ो जेके उन में, त उन में इहो आहे त जेके लॉज़ आहिनि उन में इहो आहे त तव्हांखे तव्हांजा जेके बि सिविक जेके बुनियादी मसइला आहिनि उहे तव्हांजा उन्हनि खे एड्रेस करणा आहिनि, हल करणा आहिनि, ठीकु आहे। उन जे लाइ गवर्नमेंट उनखे फंड्स ॾींदी आहे। हा, ओतिरा फंड्स कोन था मिलनि। असां वटि हिकिड़ी जीअं नेशनल फाइनेंस कमीशन आहे, ईअं हिकिड़ी प्रोविंशियल फाइनेंस कमीशन ठहिणी हुई आफ्टर 18th अमेंडमेंट, पर उहा बि अॼु ताईं न ठही। ऐं ॿियो इहो आहे त ॿियो इन खां अलावा अञा उन में कानून साज़ी जी ज़रूरत आहे। ॾिसो तव्हां हिकिड़े यूनियन काउंसिल हिकिड़ो वॾो हिकिड़ो काफ़ी उन में ॻोठ हूंदा आहिनि, उहे जेकॾहिं हिकिड़े तालके में 8-10 यूसियूं आहिनि, उनजा चेयरमैन, उनखे तव्हां जेकॾहिं 5 लाख 10 लाख ॾींदो त उहो 5-10 लखनि सां कुझु कोन थींदो। इन खां बहितर इहो आहे त या त तव्हां लोकली फंड्स जनरेट कयो, लोकली त फंड्स जनरेट कोन था कनि, त हाणे जेकॾहिं तव्हां इन्हनि खे 5-5 लख 10-10 लख 20 लख महीने में ॾियो था, उहे पैसा ख़र्च त कोन था थियनि, उहे पंहिंजे उन्हनि में जेब में वञनि था उन्हनि माण्हुनि जे। त इन सां इहो छा थो थिए, हिकिड़ो त तव्हांजो नेशनल एक्सचेकर जो नुक़सानु थो थिए, जेके पैसा आवाम जे लाइ रिलीज़ था थियनि आवाम ते ख़र्च कोन था थियनि। त इन खां बहितर आहे मां सम्झां थो त कोई ॿियो तरीक़ेकार हुजे, या त तव्हां उन्हनि पंहिंजे सिस्टम खे ॾिसो, सिस्टम को बि ख़राबु कोन्हे। जमहूरियत आहे हिकिड़ो तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो 3rd tier आहे तव्हांजी डेमोक्रेसी जो, बुनियादी टियर आहे, ठीकु आहे। बुनियादी जेको तव्हांजो जमहूरियत जो आहे उन खे जेकॾहिं तव्हां उहो जेकॾहिं माण्हुनि जे लाइ लाभाइतो कोन्हे, त
त पोइ इन खां त बहितर आहे तव्हां उहे फंड्स जेके डायरेक्टली माण्हुनि ते ख़र्चु कयो, तव्हां उते रोड ठारायो, उते स्कूल ठारायो, उते नालियूं ठारायो, उते जेके गैस जा मसइला आहिनि, पाणी पीअण जो मसइलो आहे, सफ़ाई सुथराई जो मसइलो आहे। ॾिसो असां वटि शहर ॿाहिराड़नि में वञो, उते न कोस घर आहे, न ईदगाह आहे, न उते जेको आहे सो सीवरेज सिस्टम आहे, न उते पीअण जो पाणी आहे, न उते प्ले ग्राउंड्स आहिनि, न उते वणकारी आहे, न उते वॉकिंग ट्रैक्स आहिनि। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठूं था नाज़रीन, वठूं था ब्रेक।